तव्हां सां गॾु अॼु लाइन ते मौजूदु आहिनि डॉक्टर आसिफ़ मेमण। पाण सुठा शाइर बि आहिनि, केतिरियूं उन्हनि जूं कहाणियूं लिखियल आहिनि। नंढपण खां उन्हनि खे लिखण ऐं पढ़ण जो तमामु घणो शौक़ु रहियो आहे। बुनियादी तौर ते पाण सिहत खाते सां वाबस्ता आहिनि, पर तमामु हिकिड़ी फ़ख्र जी ॻाल्हि आहे त हू हिकिड़े स्टेज जा इंतिहाई ख़ूबसूरत परफॉर्मर आहिनि। उन्हनि जो हिकिड़ो ग्रुप आहे, उहो ग्रुप मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में परफॉर्म करे थो ऐं मूंखे ॿुधाईंदे ख़ुशी थींदी त हुननि जो ग्रुप इंतिहाई महिनत सां हर लिहाज़ खां उहो परफॉर्म करे पियो। हुननि जो नंढिड़ो ई हिकिड़ो ग्रुप आहे, उहो म्यूज़िकल खां वठी वेंदे आर्ट ताईं, ऐं आर्ट जेको आहे उहो लिटरेचर जो हिकिड़ो मुख्य हिसो आहे। असां कॾहिं बि हुनखे आर्ट खे अलॻि नथा करे सघूं, छाकाणि त स्टेज ते जॾहिं हिकिड़ो आर्टिस्ट परफॉर्म करे थो उन वटि जेके लफ़्ज़ आहिनि, शाइरी आहे, कहाणी आहे, उहे सभु हिकिड़ो आर्ट आहिनि। आसिफ़ मेमण साहब पाण केतिरा ई ड्रामा लिखिया आहिनि। बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी आसिफ़ साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। जी महिरबानी। आसिफ़ साहब, सभ खां पहिरियों मुंहिंजो सुवालु आहे त तव्हां अदबी बोर्ड में नंढपण खां लिखियो आहे, गुल फुल में, महराण में, ऐं तव्हां मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला साहब जो वक़्तु बि ॾिठो आहे। अदबी बोर्ड जे इन तवील सफ़र तइ करे अॼु जंहिं दौर में हू पहुतो आहे, हींअर बि हुन उरूज हिकिड़ो माणियो आहे, हिकिड़ा तमामु मयारी हिकिड़ा किताब छपिराया आहिनि। त तव्हां माज़ीअ खां वठी मौजूदा दौर में अदबी बोर्ड खे कीअं था ॾिसो? महिरबानी जिब्रान, तव्हां यादि कयो मूंखे। पंहिंजी सिंध जी जेका अदबी तारीख़ आहे, मां सम्झां थो त मोहन जो दड़ो खां वठी शुरू थिए थी ऐं मुख़्तलिफ़ दौरनि मां गुज़रंदी आई आहे। ऐं इहो हिकिड़ो सुठो क़दम हो उन दौर में 1950s जे अर्ली 1950s में, ऐं जॾहिं हिन अदबी बोर्ड जो बुनियादु रखियो वियो। ऐं उन में ज़ाहिर आहे पोइ जेके बि असांजा मौज़ जेके हुया चेयरमैन या जेके सेक्रेटरीज़ वग़ैरह थिया, त उन्हनि पंहिंजो कमु करणु शुरू कयो ऐं सिंधी अदब खे कुझु वधीक फ़रोग़ ॾियण जे लाइ कमु कयो। ऐं हिकिड़ो सुठो क़दमु हुयो जंहिंमें साईं जी एम सैद जिन थिया या साईं मीरा मोहन साहिब जिन थिया, त उन्हनि ज़ाहिर आहे पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो सुठो क़दमु खणायो ऐं गवर्नमेंट खे खणायो ऐं उन्हनि बोर्ड जी शुरूआति कई। ऐं आहिस्ते आहिस्ते ज़ाहिर आहे शुरूआति हुई। उन खां पोइ जीअं जीअं दौर तब्दील थींदा विया ऐं विच विच में जॾहिं मिसाल मुख़्तलिफ़ दौर ईंदा रहिया सियासी तौर ते, ज़ाहिर आहे उन्हनि जा बि कुझु असर पिया हूंदा अदबी बोर्ड जी कारकर्दगीअ ते। पर जीअं तव्हां पुछो पिया त साईं तालिबुल मौला या जिन जॾहिं हिन में आया चेयरमैन थी, त मां सम्झां थो तॾहिं ऐं उन में साईं जिन जेका शुरूआति कई या जेका कम जे हवाले सां या अदब जे हवाले सां, त हिकिड़ो माना अदबी जेको बोर्ड आहे, सिंधी अदबी बोर्ड जेको आहे, त उनजो हिकिड़ो मां सम्झां थो हिकिड़ो उन शाइनिंग हिकिड़ो दौरु चई सघिजे थो। ऐं उन में साईं जिन जेको महिनत कई, जेको कमु कयो, या जेके मुख़्तलिफ़ ख़ासि करे जेके किताब छपिया सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां, ॾाढा ज़बरदस्त, उहे तारीख़ सां रिलेटेड हुजनि, लोक अदब सां हुजनि या अदब सां हुजनि, त इहो ॾाढो हिकिड़ो सुठो सूणु हुयो। ऐं आहिस्ते आहिस्ते मुख़्तलिफ़ दौरनि मां जीअं वरी गुज़रियो, मां सम्झां थो त हींअर जॾहिं साईं सईदुज़मा साहिब जिन आहिनि चेयरमैन बोर्ड जा, त उन्हनि त ज़ाहिर आहे वधीक कोशिशूं वरितियूं आहिनि, वधीक महिनत कई आहे। ऐं अदबी बोर्ड हाणे जेको नज़र अचे पियो, उहो मां सम्झां थो जंहिं बुनियाद ते अदबी बोर्ड खे ठाहियो वियो हो या उनखे जेको आहे सो बुनियादु रखियो वियो हो, त हींअर उहो पूरो थिए पियो। ऐं साईं जन जी महिनत ऐं साईं जन जी ज़ाहिर आहे हिकिड़ो इर्तिका थींदी वई ऐं आहिस्ते आहिस्ते हींअर सिंधी अदबी बोर्ड जंहिं मंज़िल ते आहे, त उहो ई मां सम्झां थो अदबी बोर्ड जो बुनियाद जो कारण हुयो विझण जो, जंहिंजे करे ई अदबी बोर्ड ठहियो। जंहिंमें असांजे मुख़्तलिफ़ शाइरनि, मुख़्तलिफ़ अदीबनि ऐं उन्हनि जी शाइरी या उन्हनि जो अदब जेको आहे या मुख़्तलिफ़ जेके किताब छपिया आहिनि या छपजनि पिया हींअर बि, त इहो मां सम्झां थो हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। मुंहिंजे हिसाब सां हिकिड़ो सुनहरी दौरु आहे अदबी बोर्ड जो। ऐं साईं सईद साहिबु मुख़्तलिफ़ चेयरमैन जेके आहिनि, उहे अञा बि उनखे थोरो पंहिंजे में वधीक आणींदा। साईं, मां ज़रूरु चाहींदुसि तव्हांजे हिन कॉल जे तसलसल सां असां ॿियनि खे ॿुधाए सघूं, असां ॿियनि पढ़ंदड़नि खे ॿुधाए सघूं, असां पंहिंजे अदीब दोस्तनि खे ॿुधाए सघूं त सिंधी अदबी बोर्ड बिल्कुलु मां ॾिठी आहे हींअर उहो जेको शान ऐं शौक़त सां उहा नयूं इमारतूं खड़ियूं थियल आहिनि, इहे सईदुज़मा आतिफ़ साहिब जे करे थियूं आहिनि। जेके वण टिण ख़ूबसूरती गुल, जेके प्रोग्राम्स थियनि पिया, मयारी किताब छपजनि पिया, जेके स्कीमूं मुतारिफ़ हींअर थियूं आहिनि, सईदुज़मा आतिफ़ साहिब जे ज़ाती कोशिशुनि सां थियूं आहिनि। साईं जिन जी ज़ाती हिदायतुनि ते बस बुक शॉप जो इंतज़ाम बोर्ड में अंदरि कयो वियो, त जेके जाम शोरे
परे ऐं भर वारे इलाइक़नि मां माण्हू अचनि था उहो उतां खां किताब ख़रीद कनि ऐं इंतिहाई सस्ते अघ में मुआशी सूरत हाल खे अव्हां नज़र में रखो ॾिसो त पनो केतिरो महांगो आहे, पब्लिशिंग केतिरी महांगी आहे, डिज़ाइनिंग केतिरी महांगी आहे, पर साईं जिन जी कोशिशि आहे त मयारी किताब पंहिंजे पढ़ंदड़ ताईं पहुचाइजे। इहो फ़क़ति इन जे करे त साईं जिन जो तालुक़ु साईं पाण हिकिड़ा तमामु सुठा शानदार शाइर आहिनि ऐं उन्हनि जो जेको तालुक़ु आहे उहो तमामु हिकिड़े वॾे सिंध जे अदबी घराणे सां, मज़हबी घराणे सां तालुक़ु आहे, जिन सॼी ज़िंदगी सिंधी अदब जी बेपनाह ख़िदमत कई आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हींअर जेका मुख्य बिल्डिंग आहे जंहिंमें अमलो वेहे थो, कमु थिए थो, प्रिंटिंग प्रेस ऐं जेको कमु थिए पियो, साईं जी कोशिशि आहे जंहिंजो साईं बुनियादु विझी चुका आहिनि। तव्हां जॾहिं बाबे जीएम सैयद गेट में अंदरि अचो त साॼे हथ खां जेको तव्हांखे मैदान ॾिसण में अचे थो, जेको तव्हांखे खुलियो एरियो ॾिसण में अचे थो, हिते बुनियादु पियल आहे, हिते बोर्ड जी हिकिड़ी नई बिल्डिंग ठहणी आहे जंहिंखे साईं तमामु वॾे फ़ख्र जी ॻाल्हि आहे त उन्हनि खे मीरा मोहम्मद शाह जो नालो ॾिनो आहे। जीअं बाबे जीएम सैयद गेट ॾिनल आहे उनखे सिंध जी अज़ीम शख़्सियत जो नालो ॾिनल आहे, तीअं साईं जिन जो आहे त उहा आफ़ीस बिल्डिंग जेका नई ठहंदी उनजो नालो बि मीरा मोहम्मद शाह ॾिजे, छाकाणि त जीएम सैयद मीरा मोहम्मद शाह ऐं अलामा उमर बिन दाऊद पोठो, क़िबला साईं मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला, इहे उहे चेयरमैन रहिया आहिनि जिन सिंधी अदबी बोर्ड लाइ कमु कयो आहे, जिन सिंधी अदबी बोर्ड खे ठाहियो आहे। ॿिया बि चेयरमैन केतिरा रहिया आहिनि जिन पंहिंजे पंहिंजे हिसे जो शानदार कमु कयो आहे। साईं बुनियादी तौर ते तव्हां हिकिड़ा ॾाढा ख़ूबसूरत आर्टिस्ट आहियो ऐं हिकिड़े आर्टिस्ट जी अखि जेका आहे उहा यकीनन हिकिड़ी ख़ूबसूरतीअ ते हूंदी आहे। जी जी मौजूदा चेयरमैन सईद ज़मा आतिफ़ साहब जिन हिकिड़ो ॿियो कमु कयो आहे त जेका बि बोर्ड जी इमारत आहे उन इमारतुनि जी दीवारुनि ते आलिमनि जे कलाम उन्हनि ते लिखाए छॾियो आहे। एज़ अ आर्टिस्ट अव्हां हिन शइ खे कीअं था ॾिसो? साईं जन माना इहो जेको कमु कयो आहे जंहिंमें हूअं त ठीकु आहे, माना मुख़्तलिफ़ शाइरी या मुख़्तलिफ़ जेकी शयूं आहिनि उहे किताबनि में त मौजूदु आहिनि, पर जॾहिं माण्हू अदबी बोर्ड में अंदरि घिड़े थो, सभ खां पहिरीं त जेको मेन गेट आहे जंहिंखे साईं जी एम सैयद जे नाले सां साईं मनसूब कयो आहे, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। जो साईं जिन जी एम सैयद जिन जेके आहिनि से पायोनियर्स मां आहिनि अदबी बोर्ड जे, त उन्हनि जे नाले उन दरवाज़े खे मनसूब करणु या उनखां पोइ जीअं अंदरि घिड़िजे थो त उनखां घिड़ण खां पोइ बाग़ बाग़ीचा गुल गुलज़ारी लॻी पई आहे, हिकिड़ो माहौल ई हिकिड़ो माना मटिजी थो वञे ॾिसण सां। ऐं उनखां पोइ वरी जेके मुख़्तलिफ़ शाइर आहिनि असांजा, उन्हनि जा मुख़्तलिफ़ शाइरी जेका आहे उनखे बाक़ाइदे जेको आहे ज़ाहिर करे भितियुनि ते दीवारुनि ते जेको आहे लिखाई वई आहे, त उन सां माना असीं त ज़ाहिर आहे पंहिंजो उहो वक़्तु गुज़ारे आयासीं, पर हींअर जेकॾहिं को नौजवान ऐं नवां दोस्त, नवां लिखंदड़ दोस्त जॾहिं अंदरि दाख़िलु थींदा त उन्हनि जे लाइ हिकिड़ो उत्साह हूंदो ऐं उन्हनि खे भले उहो मिसाल शाइरी न कंदा हुजनि, अदीब न बि हुजनि, पर थोरो उन सां रखंदा हुजनि दिलचस्पी, त उन्हनि में बि इहा शइ वधंदी, उन्हनि में बि शौक़ु वधंदो इहे शयूं ॾिसी। त मां सम्झां थो इहो हिकिड़ो ज़बरदस्तु अमल आहे ऐं उन सां ज़ाहिर आहे असांजी जेका आहे जेके पुराणा शाइर आहिनि या जेके बि मौजूदा दौर जा शाइर आहिनि, वॾा शाइर, त उन्हनि जे शाइरीअ खे या उन्हनि जे कम खे हिकिड़ो एक्सपोजर थो मिले ऐं उन सां ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि नौजवान नओं नसुल जेको आहे उन्हनि खे हिकिड़ो उत्साह मिलंदो। तव्हांजो हिकिड़ो तालुक़ु जेको आहे उहो किताबनि सां आहे, तव्हां पाण शाइरी बि कई आहे, कहाणियूं बि लिखियूं आहिनि ऐं माशाअल्लाह ॾाढा हिकिड़ा सुठा तव्हां ड्रामा बि लिखिया आहिनि। जी जी। अॼुकल्ह जेका मुआशी सूरत हाल ॾिसो था त कंहिं बि लेखक लाइ किताब छपाइणु ख़ासि तौर ते पेपर खां वठी इंतिहाई मुश्किल थी वियो आहे अॼुकल्ह जे दौर में। बिल्कुलु साईं जिन जे दौर में, सईद ज़मा आतिफ़ साहब जे दौर में 187 नवां किताब ऐं रिसाला छपजी मार्केट में अची चुका आहिनि। इहो हिकिड़ो बिल्कुलु वॾो हिकिड़ो अंक आहे। थोरे वक़्त में साईं तमामु घणो हिकिड़ो कमु कयो आहे ऐं हिकिड़ी पॉलिसियूं साईं ॾिनियूं आहिनि। हिकिड़ी पॉलिसी जीअं आहे त साईं नौजवाननि जा किताब छपियो, अॼु जो जेको दौरु तव्हां ॾिसो पिया मुआशी सूरत हाल में काफ़ी पोइ ते पियल आहिनि, पंहिंजो मवादु छपियल छपाए नथा सघनि, अणछपियो घर में पियो आहे। साईं बिल्कुलु चवनि बिल्कुलु था उहो मयारी अगरि हुननि जो मवादु आहे त हुननि जो 150 खां 200 सुफ़्हनि ताईं किताब छपरायो बोर्ड जे पारां ऐं उन्हनि खे साहिब किताब कयो। हिनखे तव्हां कीअं था ॾिसो? न साईं पाण ज़ाहिर आहे हिकिड़ो ज़बरदस्तु अमल आहे। काफ़ी अहिड़ा नौजवान तव्हां वारी ॻाल्हि दोस्त मौजूदु आहिनि जेके शाइर बि आहिनि, अदीब बि आहिनि, पर उहे कमु त कनि था, लिखनि त था, पर उन्हनि जो को छपाइण लाइ तयारु कोन्हे। ऐं ज़ाहिर आहे जेका मुआशी सूरत हाल थिए थी हींअर महांगाई आहे ऐं उन में ज़ाहिर आहे पाण पैसा खीसे मां कढाइण या एतिरो ख़र्चु करे किताब छपाइणु, या मां सम्झां थो त नवनि लिखंदड़नि जे लाइ या नौजवाननि जे लाइ सभिनी जे लाइ ॾुखी ॻाल्हि आहे। जेकॾहिं मिसाल साईं वारनि इहो कमु शुरू कयो आहे ऐं मूंखे ख़बर आहे त इहो कमु थिए पियो, त मां सम्झां थो हिकिड़ो बहितरीनु क़दमु आहे। इन सां हिकिड़ो असांजे अदब खे, असांजी शाइरीअ खे हिकिड़ो माना रस्तो मिलंदो, हिकिड़ी जॻह मिलंदी। ऐं ख़ासि करे असांजा जेके नौजवान दोस्त आहिनि, ज़ाहिर आहे कुझु दोस्त नौजवान अहिड़ा बि आहिनि जिन लिखणु त शुरू कयो, पर अहिड़ो को हुननि खे रस्तो न मिलियो जो हू मिसाल पंहिंजा किताब छपाए सघनि या इवन पंहिंजूं उहे लिखणियूं किथे छपाए सघनि।
त उन्हनि ज़ाहिर पोइ दिलि बर्दाश्त थी लिखणु छॾे ॾिनो। पर इन साईं जन जे सईद साहिब जन जे अमल खां पोइ मां सम्झां थो त उहे नौजवान जेके चुप करे वेही रहिया उहे लिखणु शुरू कंदा, या जेके लिखनि था पिया उहे बि लिखण खे कंटिन्यू रखंदा। ऐं जॾहिं इहो कमु थींदो ऐं किताब छपबा त उन्हनि नौजवाननि जा किताब जॾहिं वरी नए नस्ल जे हथनि में ईंदा त अञा बि माना हिकिड़ो अदब जो ऐं सिंधी अदब अञा वधीक तरक़ी कंदो। ऐं मां सम्झां थो त इहो हिकिड़ो बहितरु हिकिड़ो फ़ैसिलो आहे साईं जन जो सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां त नौजवान या नवनि लिखंदड़नि खे भले हुनजो किताबु नंढो हुजे 100, 150, 200 पेजनि जो हुजे, पर ज़ाहिर आहे हुनखे हिकिड़ो एक्सपोजर मिले थो। हुनजी जेको कमु आहे, जेका हुन महिनत कई आहे वीचारे या शाइर या अदीब, त उनखे छपाए साम्हूं आणिजे, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ऐं इहो कुझु ज़बरदस्त क़दम आहे ऐं इहो मुसलसिल माना हुजणु खपे त जीअं असांजो नौजवान नसुल जेको आहे, ईंदड़ नसुल जेको आहे, उहो बि अदब में शामिलु थी वञे ऐं उन्हनि जा बि किताब अचनि जीअं असांजे पुराणनि अदीबनि ऐं मुख़्तलिफ़ शाइरनि जा किताब अचनि पिया ऐं आया आहिनि। त मां सम्झां थो इहो हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे साईं जन जो अदबी बोर्ड जे तरफ़ां। साईं जीअं त ज़िक्र पंहिंजो थियो किताबनि जे हवाले सां, त तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त साईं जिन जूं हिदायतूं आहिनि त जेके बि नंढा वॾा शहर ॻोठ आहिनि जिते लाइब्रेरियूं मौजूदु आहिनि, त उते अदबी बोर्ड जा जेके किताब आहिनि उहे मुफ़्त में तव्हां उते पहुचायो, त जीअं ख़ासि तौर ते शागिर्द तबिको या जेको नई नसुल पढ़णु शुरू करे थो, मयारी पढ़े थो, त उन्हनि खे उहे पढ़ण जो मौक़ो मिले। हींअर ताईं इन स्कीम तहत सिंध जे केतिरनि ई लाइब्रेरियुनि ताईं किताब पहुचाया विया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। इन सोच खे मां कीअं था ॾिसो। ॿियो त साईं जिन जी हिकिड़ो ॿियो बि नज़रियो आहे त किताब जॾहिं छपिजे थो त यकीनन वठण वारो क़ीमत खे ॾिसी सोचे थो सही त हिनखे ख़रीद करियां या न करियां। सही। साईं जिन जी ख़ासि हिदायत आहे त किताब छपे, भले केतिरो बि वॾो किताब हुजे, पर हुनखे घटि क़ीमत में पढ़ण वारे खे ॾियो त जीअं हू पढ़े। तव्हां सही हिनखे कीअं सही। था ॾिसो साईं? साईं मां सम्झां थो त इहो जेको तव्हां ॿुधाई ॻाल्हि, इहा मूंखे ख़बर बि आहे त मुख़्तलिफ़ लाइब्रेरीज़ में या किथे बि कंहिं कॉलेज में कंहिं स्कूल में जेकॾहिं का लाइब्रेरी आहे या कंहिं शहर में का लाइब्रेरी आहे त उन में सिंधी अदबी बोर्ड जा किताब वञनि पहुचनि। ईअं थियो बि आहे, थोरी घणी मूंखे ख़बर बि आहे त अहिड़े सिंधी अदबी बोर्ड जा किताब मुख़्तलिफ़ शहरनि जे लाइब्रेरीज़ में विया आहिनि। ऐं मां सम्झां थो इहो बहितरु हिकिड़ो क़दम आहे, बहितरु अमल आहे। छो त कुझु साल पहिरीं किताब पढ़ण जो रुझान थोरो घटिजी वियो हो। उनजो मां सम्झां जेको बेसिक सबबु हुयो उहा महांगाई हुई। किताब ज़ाहिर महांगा थी विया, पहिरीं त छपजण महांगा थिया, उन खां पोइ छपिया, जिन बि छपराया या जिन पब्लिशिंग एजेंसियुनि छपिया, उन खां पोइ वरी ज़ाहिर उन जा क़ीमतूं वधी वयूं। उन जे करे हर माण्हू उहो किताब न पियो ख़रीद करे सघे। ऐं ज़ाहिर उन सां गॾु ॿिया मामला बि हुया जंहिंजे करे थोरो माना किताबनि जी पढ़ाई जो अमल जेको आहे घटिजी वियो। पर जेकॾहिं इहो अमल सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां साईं सईद ज़मा जिन जे तरफ़ां थियो आहे त साराह जो उहो अमल आहे। असांजो नौजवान नसुल जेको आहे वरी उहो इन्हनि शयुनि जे वेझो थींदो। जेकॾहिं उहे लाइब्रेरियूं जेके शहरनि में आहिनि या जेके कॉलेज या स्कूलनि में आहिनि, ऐं उते जेकॾहिं मिसाल सिंधी अदबी बोर्ड जा किताब, ज़ाहिर आहे सिंधी अदबी बोर्ड जा जेके किताब आहिनि हिकिड़ा मयारी किताब आहिनि। उहे तारीख़ जो किताब हुजे, को लोक अदब जो हुजे, अदब जो हुजे, शाइरी जो हुजे, जेको बि आहे उहे बाक़ाइदे मयारी किताब आहिनि। त उहे जॾहिं हुन नौजवाननि जे साम्हूं वेंदा, ऐं ॿी जेका ॻाल्हि तव्हां कई त घटि अघनि में जेकॾहिं नौजवाननि ताईं उहे किताब पहुचंदा त ज़ाहिर नौजवान ख़रीद कंदा। जेकॾहिं हुनजो अघु घटि हूंदो, क़ीमत घटि हूंदी आम किताबनि खां, त मां सम्झां थो नौजवान ख़ुशीअ सां ख़रीद कंदा। ऐं इहो त ॾाढो ज़बरदस्तु थींदो। ऐं असांजे अदब खे या सिंधी लिटरेचर खे पढ़ण जे हवाले सां उन्हनि जो तइदाद बि वधंदो, नौजवान पढ़ंदा बि सही। ऐं जॾहिं पढ़ंदा त ज़ाहिर आहे उहो सोचींदा ऐं लिखणु शुरू कंदा। ऐं वरी जॾहिं लिखणु शुरू कयूं त वरी अदबी बोर्ड जे तरफ़ां उन्हनि खे हिकिड़ी सपोर्ट थींदी, उन जा किताब छपबा। मां सम्झां थो इहे बहितरु हिकिड़ा क़दम आहिनि जंहिंसां असांजे सिंधी अदब खे, शाइरीअ खे, असांजी तारीख़ खे या जेके मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि उन्हनि खे हिकिड़ी सपोर्ट थींदी। साईं माशाल्लाह, तव्हां पाण हिकिड़ा रियल आर्टिस्ट आहियो। तव्हां मेहराण ऐं गुल फुल में लिखंदा रहिया आहियो। मूंखे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थींदी त साईं सईद ज़मा आतिफ़ साहिब जे दौर में इन जी ई जी मेहराण, सर्तियूं या गुल फुल रिसाले ते सेमिनार थिया आहिनि, जी जॾहिं जी त बिल्कुलु। पहिरियों कंहिं बि इदारनि पंहिंजे रिसालनि ते ईअं सेमिनार कोन कराया आहिनि। ऐं सही ख़ासि सही तौर ते साईं पंहिंजे दौर में सुगड़ कॉन्फ्रेंसूं या जेके ताज़ियती रेफरेंसिस कराया, जेके मेंबर साहिबान हुआ उन्हनि ते जी ख़ासि जी तौर ते बज़्म तालिबुल मौला, जेको साईं तालिबुल मौला साहिब जिन जा मुशाइरा थींदा, उन तसलसल खे क़ाइमु रखंदे साईं केतिरा ई हिते मुशाइरा बि कराया आहिनि। हा हा ऐं इंतिहाई इहा बि ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। नई टेक्नोलॉजी सॼी दुनिया में हले पई,
जी जी जी। मौजूदा चेयरमैन सईद ज़मा आतिफ़ साहब हुजनि ख़ासि तौर ते इन पासे ध्यानु ॾिनो आहे त जेके बि किताब असांजा आहिनि उन्हनि खे असांजे ॿिन्ही वेबसाइट्स ते रखियो वञे त जीअं दुनिया में केरु माण्हू किथे बि वेठो आहे त अदबी बोर्ड जी वेबसाइट ते वञी ऑनलाइन किताब पढ़ी सघे। सही। ॿियो त इन्हनि किताबनि खे ऑडियो बुक्स में मुंतक़िल कयो त माण्हू जीअं किताब खे हाणे ॿुधण जो जेको रुझान आहे उन पासे बि वञनि। जी जी तव्हां जी। हिकिड़ा आर्टिस्ट आहियो, तव्हां हिकिड़ा परफॉर्मर आहियो, स्टेज ते तव्हां परफॉर्म बि कयो था, ऐं साईं जिन जो हिकिड़ो इहो बि आहे त अदीबनि खां उन्हनि जा तासुरात वठी बि वेबसाइट्स ते रखो त सही जीअं असांजे इंटरनेशनल लेवल ते जेके आहिनि उहे माण्हू असांजे हिन अदीबनि जे पैगाम खां फैज़याब थी सघनि। इन सही सही। गॾियल ॻाल्हि खे अवां कीअं था ॾिसो साईं? सभ खां पहिरीं त जेके तव्हां ॿुधाया त मुख़्तलिफ़ जेके इवेंट्स थिया आहिनि साईं जिन कराया आहिनि, इहो बि हिकिड़ो सुठो अमल आहे। ऐं मूंखे थोरो जेसिताईं यादि अचे थो त वेझर हिकिड़ो फेस्टिवल बि थियो, किताबी मेलो बि थियो हो हिन में सिंधियत बोर्ड में, या उन खां अलावा मुख़्तलिफ़ क़िस्म जा मुशाइरा या अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स। मां सम्झां थो हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो सुठो कमु आहे, सुठो अमल आहे। ऐं ख़ासि करे उन्हनि शख़्सियतुनि ते जेके अदबी बोर्ड में जे हवाले सां ख़िदमतूं सरंजाम ॾेई वियूं आहिनि, हाणे न आहे हिन दुनिया में, त उन्हनि जा तहज़ीदी मेड़ाका, त उन्हनि सां बि हिकिड़ो उत्साह थो मिले नए नस्ल खे, नौजवाननि खे, जॾहिं उन्हनि जे कयल कम जे हवाले सां, अदबी कम जे हवाले सां उनखे ख़बर पवंदी या पवे थी। त मां सम्झां थो त अहिड़े क़िस्म जो अमल जेको आहे हिकिड़ो पॉज़िटिव क़िस्म जो अमल आहे, सुठी ॻाल्हि आहे। ऐं तव्हां वारी ॻाल्हि त जेसिताईं मां सम्झां थो त अहिड़े क़िस्म जा अमल या त तमामु घटि थिया आहिनि या कोन थिया आहिनि, पर हाणे साईं सईद ज़मा आतिफ़ जे दौर में थिया आहिनि। ऐं मां सम्झो साईं जिन जो जेको इहो अमल आहे या जनरली जेको साईं जिन जी हिकिड़ी सोच आहे, उहा साईं सिधी ॻाल्हि आहे त साईं जन हिकिड़ो वाॻियल आहिनि हिकिड़े अदबी घराणे सां, साईं तालिबुल मौला जिन सां। त ज़ाहिर आहे हिकिड़े अदबी घराणे सां वाॻियल हुजण जे करे ऐं पंहिंजो हिकिड़ो अदबी शौक़ु हुजण जे करे जेको साईं मिसाल सोचनि पिया या सिंधी अदब जे हवाले सां, अदबी बोर्ड जी कारकर्दगी जे हवाले सां, त मां सम्झां थो त इहो हिकिड़ो बहितरु हिकिड़ो अमल आहे ऐं थियणु खपे ऐं सुठी ॻाल्हि आहे। ऐं ॿी जेका तव्हां ॻाल्हि कई त जीअं त हिकिड़ो इलेक्ट्रॉनिक जो दौरु आहे, जदीद दौरु आहे, त इहो त बहितरु थींदो त जेके बि सिंधी अदबी बोर्ड या जेके बि किताब आहिनि इलेक्ट्रॉनिक जे थ्रू इहे अचणु खपनि PDF में। ऐं उन खां पोइ वरी तव्हां वारी ॻाल्हि त ऑडियो बुक्स जी शिकिल में जेको आहे सो अचणु खपनि, त जीअं असां जहिड़ा या ॿिया जेके बि नौजवान पढ़णु चाहिनि या ॾिसणु चाहिनि या ॿुधणु चाहिनि, त उहे माना आराम सां सवलाई सां इन्हनि किताबनि ताईं अप्रोच करे सघनि, उन्हनि खे पढ़ी सघनि, उन्हनि खे ॾिसी सघनि ऐं उन मां ज़ाहिर फैज़याब थी सघनि। इहा हींअर जदीद दौर जी तक़ाज़ा बि आहे त जेके बि किताब आहिनि काफ़ी दुनिया जे मुल्कनि में या इवन हिते पाण वटि सिंध में काफ़ी अहिड़ा किताब आहिनि जेके वेबसाइट ते अची विया आहिनि ऐं अचनि पिया। त मां सम्झां थो इहो बि हिकिड़ो बहितरु अमल आहे, बहितरु क़दम आहे। ऐं सिंधी अदबी बोर्ड जा सभु किताब जेके आहिनि से आहिस्ते आहिस्ते अचणु खपनि। कॾहिं कॾहिं मिसाल मां तव्हांखे ॿुधायां त अहिड़ो को कमकार हूंदो आहे, का रिसर्च करणी हूंदी आहे, त माण्हू मुंझी पवंदो आहे, परेशान थींदो आहे, पहिरीं जी ॻाल्हि आहे। पर हाणे ईअं थो थिए जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि थिए थी त मुख़्तलिफ़ जेके वेबसाइट्स आहिनि पंहिंजूं मुख़्तलिफ़ जिन ते किताब पिया आहिनि पंहिंजा सिंधी किताब, त उनखे तकड़ि में खोले थो तव्हां किथां न किथां उहो किताब निकिरी थो अचे या अहिड़ी का शइ निकिरी थी अचे जेका असांजे कम जी आहे, जेका रिसर्च में कमु थी ॾिए। त मां सम्झां थो जेकॾहिं अदबी बोर्ड जे हवाले सां इहे किताब सभु असांजा अची विया हुन ते, त इन सां हिकिड़ो ज़बरदस्तु फ़ाइदो थींदो ऐं नौजवाननि खे फ़ाइदो थींदो ऐं जेके बि पढ़ंदड़ आहिनि या जेके बि असांजा लिखंदड़ आहिनि इवन उन्हनि खे बि फ़ाइदो थींदो। ज़ाहिर आहे उहे माज़ी जूं शयूं ॾिसंदा ऐं उन्हनि खे हिकिड़ो गाइडेंस मिलंदी ऐं अॻिते जे लाइ उन्हनि में हिकिड़ो उत्साह पैदा थींदो। त मां सम्झां थो हिकिड़ो बहितरु माना ज़ाहिर आहे कि जदीद दुनिया सां पाण खे ॻंढण वारी ॻाल्हि आहे न, त जदीद दुनिया सां जेकॾहिं ॻंढिजे थो सिंधी अदब खे त इहा मां सम्झां थो ज़बरदस्तु ॻाल्हि आहे ऐं इहा थियणु खपे। ऐं उन खां अलावा जेको ऑडियो बुक्स जी तव्हां ॻाल्हि कई त उन में त अञा वधीक हिकिड़ी सवलाई थींदी। हूअं जो माण्हू मिसाल उहो किताब थी अची वियो वेबसाइट ते, उते हुनखे वरी पढ़णो पवंदो, पर जेकर हुनखे खोले माण्हू रखी छॾे पासे में उहो हले पई ॻाल्हि त उहो ज़ाहिर अञा वधीक आसानी थींदी। मां सम्झां थो इहो हिकिड़ो सुठो क़दम आहे ऐं इन खे हुजणु खपे, थियणु खपे। ऐं ख़ासि करे वरी असांजे इन हिकिड़े अज़ीम इदारे जे तरफ़ां सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां इहा हिकिड़ी सुठी ख़ुशाइनि ॻाल्हि आहे। ज़ेड भुटो ज़ुल्फ़कार अली भुटे जे नाले सां रिसर्च लाइब्रेरी क़यामु कई पई वञे, त रिसर्च लाइब्रेरी में जेके बि सिंध जा स्कॉलर्स आहिनि, ख़ासि तौर ते जेके MPhil PhDs कनि था, जिन जो मौज़ू तहक़ीक़ आहे, त
त उहे उते अचनि, उन जे लाइ ख़ासि एहतमाम करण जी कोशिशि कई वई आहे। इहे ॻाल्हियूं ॿोलियूं सभु हुकूमत सां हलनि पियूं ऐं जल्द इंशा ताला सईदुज़मा आतिफ़ साहब जे दौर में इहे सभु शयूं जुड़ंदियूं ठहंदियूं। बिल्कुलु तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदो जंहिं दिलचस्पी सां हू कमु कनि पिया। ज़ेड भुट्टो रिसर्च लाइब्रेरी जो क़यामु करण जो मक़सदु ई इहो आहे त असांजा स्कॉलर्स अचनि उते। सिंधी अदबी बोर्ड जी जेका लाइब्रेरी आहे जंहिंमें लखनि जी तादाद में किताब मौजूदु आहिनि, उते अची उहे रिसर्च कनि, उतां उहे पंहिंजूं डिग्रियूं मुकमल कनि। ॻाल्हि खे असां जॾहिं अॻिते था वधायूं त बेनज़ीर भुट्टो स्कॉलर हॉस्टल क़ाइमु करण जो हिकिड़ो मनसूबो आहे त जेके स्कॉलर्स सिंध खां ॿाहिरि या असांजे सूबे खां ॿाहिरि या शहर खां ॿाहिरि जेके रहनि था, उहे अगरि उते सिंधी अदबी बोर्ड में रिसर्च करणु अचनि था त उहे उते रिसर्च स्कॉलर्स हॉस्टल में रही सघनि था, जंहिंजो पिणु नालो बेनज़ीर भुट्टो ॾिनो वियो आहे। इहे अज़ीम शख़्सियतूं आहिनि असांजे मुल्क जूं। ऐं मखदूम सईदुज़मा आतिफ़ साहब खे जस हुजे जिन पंहिंजनि इन्हनि वॾनि शख़्सियतुनि जे नालनि ते इहे बिल्डिंगूं मंसूब कयूं आहिनि ऐं बिल्कुलु कमु थिए पियो। तव्हां अगरि गुज़िरियल ज़माने में ॾिसो त मूंखे बिल्कुलु ॿुधाइण जी ज़रूरत न आहे, अव्हां जूं अखि ॾिठे ॻाल्हियूं आहिनि त जॾहिं माज़ीअ में तव्हां आया हूंदव सिंधी अदबी बोर्ड में त अमले जे विहण लाइ एतिरियूं सहूलियतूं कोन हुयूं, एतिरो को फर्नीचर एॾो ख़ासि न हो। पर तव्हां जे अॼु अचो त तव्हां इमारतुनि में ॾिसो जेको बि अमलो कमु करे पियो उहो पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु करे पियो, पंहिंजे पंहिंजे सेक्शन में वेही कमु करे पियो ऐं उहे उन्हनि खे हिकिड़ो इंतिहाई भरपूर सुठो माहौल ॾिनो वियो आहे। अपडेटेड नवां कंप्यूटर सिस्टम्स ॾिना विया आहिनि, उन्हनि ते तमामु फास्ट इंटरनेट फैसिलिटी ॾिनी वई आहे। थी पंहिंजा किताब पंहिंजे मुख़्तलिफ़ वेबसाइटुनि ते अपलोड कंदा रहूं था। इहो बि सभु साईं मखदूम सईदुज़मा आतिफ़ साहब जे करे आहे। पूरो एयर कंडीशन्स थियल आहिनि, उते सुहिणे अंदाज़ सां कमु थिए पियो। तव्हां बोर्ड में अंदरि अचण खां पोइ बाबे GM सैयद गेट टपण खां पोइ तव्हां ॾिसो त तव्हांखे केॾो न दिलि खे ख़ुशी मिले थी जॾहिं तव्हां इमारत में अंदरि अचो ऐं चौधारी तव्हांखे आलमुनि जी शाइरी दीवारनि ते मनसूब थियल मिले। उन में तव्हांखे लतीफ़ साईं जी शाइरी मिले, उते तव्हांखे उस्ताद बुख़ारी जी शाइरी मिले, क़िबला साईं मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जी शाइरी जॾहिं तव्हांखे मिले, जॾहिं तव्हांखे ॿिया जेके बि असांजा वॾा शाइर आहिनि उन्हनि जी शाइरी, उन्हनि जूं कोटेशन्स तव्हांखे दीवार में मिलनि त तव्हांखे कीअं न लॻंदो त तव्हां हिकिड़े अदबी हिकिड़े डिपार्टमेंट में आया आहियो। हिन में को शक न आहे त हिन में बिल्कुलु सबका जेका बि कोशिशि आहे, जेका बि महिनत आहे, उहा असांजे मौजूदा चेयरमैन साईं सईदुज़मा आतिफ़ साहब जी महिनत आहे। साईं जिन खे मुंहिंजे तरफ़ां हिकिड़ियूं मुबारकूं ऐं गुड विशिस त साईं जिन जो जेको मक़सदु आहे, हिकिड़ो ऑब्जेक्टिव आहे सिंधी अदबी बोर्ड जे हवाले सां ऐं ख़ासि करे सिंधी अदब जे हवाले सां ऐं उन हवाले सां साईं जिन जेको कुझु कनि पिया, जेके स्टेप्स खणनि पिया या जेको सोचीनि पिया, ज़ाहिर आहे साईं जिन जी अञा माना जेतिरो कुझु थियो आहे इन खां वॾी सोच हूंदी ऐं आहिस्ते आहिस्ते उहे शयूं अमल में ईंदियूं। दुआ आहे त साईं जिन जी जेका सोच आहे या जेको सोचनि पिया त उहो सभु कुझु पूरो थी वञे ऐं असांजे सिंधी अदब खे ऐं सिंधी अदबी बोर्ड खे हिकिड़ी इंटरनेशनल लेवल ते मञता मिले।